सभई गालियूं भलियूं पर मुस्तफा नजर कोन पियो अचे चोथो ॾींहुं आहे। खबर ना है मुस्तफा जे मथे में हवा भरियल लगे थो। मुस्तफा जो हाणे दिमाग़ ख़राब थी वियो आहे। ॾिसंदासीं ने मुस्तफा खे हाणे अॼु कॉल करे चवांसि थो, लॻे थो हिनखे पंहिंजो चाचो यादि अची वियो आहे। उन जहिड़ो असरु करिणो पवंदो हिन सां। हेलो मुस्तफा किथे आई? छा अगर तुझो इहो फ़ैसिलो आहे पोइ ॿुधी छॾ, वॾे जे साम्हूं करे ॿीहर मुंहुं पंहिंजो न खणी अचिजां। अॼु खां पोइ तूं ज़फ़र जी असांजो बि दुश्मन आहीं। हल पंहिंजे चाचे सां गॾिजी वञ, न आहे असांखे तुंहिंजी ज़रूरत। अदा साईं छा चयो ख़ैर त आहे? हुन चयो मां अॼु खां पोइ तव्हांजो साथी न आहियां, पर हू पंहिंजे चाचा सां गॾिजी वियो आहे। हिनखे अॼु ॿुधाइणो आहे त वॾेरे सां दुश्मनी कीअं कबी आहे। इन ख़राब थी वियो आहे पंहिंजे चाचे वांगुरु। छा कजे, कमदार ॾिसी थो न इहे लका छोकिरनि जा। हारे सर फिर आए बनी जोस पुछड़ी वारी जिथे पानी कोने जिद छुट्टी पे न रोज यो मथे में सूर कुत्ते वारी जाड़ी पे हण दो। हां कमदार पर या तो वारी गाल सही आहे कमदार, पर छा कजे तोखे नाहे ख़बर ॿारनि जी त भा हूंदा आहिनि, पर भाउ जॾहिं दुश्मनी कंदा आहिनि त पोइ ॿारनि खे वझ मिली वेंदो आहे। छा कयूं बस चार बार जाई जगह नंढी जोस बस बनी जोस कच्ची वारी हलियो वञे भले। ॾिसंदासीं तपेदार साहब सां ॻाल्हाए, सोच साहब सां ॻाल्हाए, ईअं कीअं न मुंहिंजे दुश्मन सां गॾियो आहे, कोन छॾींदोसांसि। ईअं वॾेरे खे सफ़ा ईअं करे थो छा इनखे ज़रूरत इन जी? अल्लाह मालिक मां अकेलो भलो आहियां। सही थो चई कमदार, तूं सही थो चई। छा करो मां तो घर वञा, मां ॾिसां पर हमरा मां तो के ॾिसी रहा ॾिसां। अस्सलाम वालेकुम। खैर सां पुॼी वे न, तैयार आई न? वे डॉक्टर मस मोकल ॾिनी, मोकल ई कोन थे ॾिनी, बचे 2-3 ॾींहं आहिनि जो इलाज हलंदो। तैयार थी वियो न? हाणे सही आहे, बस डॉक्टर चयो हाणे भले तव्हां वठी वञो। सही वॾेरे असां सां वॾी नाजाइज़ी कई आहे। वरी छा कयो अथसि? खादिम खे अगवा करे वियो आहे। छा अची वञ? छा मारो त कोन नल त वॾेरे कोन छॾींदासीं। न हिकु कोनी करणी आहे वॾेरे बस पाण ग़रीब आहियूं, लॾे हलंदासीं। मां तव्हांखे चयो कोन लॾे हलंदासीं, ग़रीब आहियूं। वॾेरे खे छा कंदासीं पाण? छा बि थी पियो असां कोन लॾंदासीं। थींदो वॾेरे भाई हिकु कोनी करणी। अचो हिसाब की खपंदी आहे बात करे। देखा कमदार हीरा सर बनियन ते वही तो चक्कर बकर दी तो दुश्मनी जाम थी है न। ॾिस फसलन जी कर बाबा चौथो ॾींहुं आहे, तूं हिते जेको मुंहिंजे सां मथे ते चढ़ियो वेठो आहीं छो? 4-5 ॾींहं थिया मां कोन वियो आहियां, मुंहिंजो कुझु माहौल ठरे त पोइ माहौल ठरियो पियो आहे बाबा। वञी ज़मीननि जी कयो, फसलुनि जी कयो। अॻे ढोर सिधो कावड़ जी वियो, धार थी वियो, पंहिंजे चाचे सां गॾिजी वियो। असां नाग त कोन आहियूं न, हेॾा सारा नौकर चाकर हे उन सभिनि खे त मोह ॾियणो आहे न। इहो इन बनी मां ई गुज़ारो आहे न बाबा। भॼो वञे ॾिस, हल निकिरी वञ, शाबाश वञ। बनियनि जी कयो, फसलुनि जी कयो। अदा वे सभु ॻाल्हियूं भलियूं पर मुस्तफा छा सोचो था? अरे ॻाल्हियूं त सभु भलियूं, पर इन ॻाल्हि मूंखे गणती ॻारे छॾियो आहे। छा कयूं, घरनि जा विछोड़ा ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि। भाउ न पर मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हुयो, जिगर जो टुकड़ो। हिकु मूं पंहिंजे बचनि वांगुरु पालियो, बचनि वांगुरु। अॼु मुंहिंजे दिलि ते दाग हणी पंहिंजे चाचे जी आहे, हू बि मुंहिंजो दुश्मन थी वियो। पर मां हिनखे कयो छा आहे? पर अॼु जेकर पंहिंजे चाचे सां गॾिजी वियो आहे त पोइ हिनखे वॾेरो ॿुधाईंदो बग़ैर मुंहिंजो भाउ न आहे, पर हाणे अॼु खां पोइ मुंहिंजो दुश्मन आहे। वञी ज़फ़र सां मिलियो आहे, भले बि ज़फ़र सां मिले पर कोन छॾींदुसि। हाणे कंहिंखे बि कोन छॾींदुसि मां। हिनखे ख़बर न आहे वॾेरे सां फिटण जो अंजाम छा थींदो आहे। वो बड़े सिजोल केर खणी वियो आहे दबवा शायद धनार में अंजा खणी आंदो जंतर भली थिया सफ़ा। हिन जगह फसूल रहिस जो भलो थियो आहे, रोण बि भला थिया न। हाणे रुगो अला ख़ैर करे, ख़ैर सां माण्हू फसूल खणे। बाक़ी जेके ज़फ़र पेर खया आहिनि न, ही घणो कर त असांजी ॿेड़ी ॿोड़े छॾींदो। वॾे रस खे ख़बर ई कान्हे त नंढे रस जा कन कंहिं भरिया आहिनि। मूं त कन भरिया आहिनि नंढे रस जा। भले माहौल मचे, कुछ इमोशन थे, मज़ो ही कोने मुल्क में। ठका ठुकी ही काने, न को ट्राकोड़ो आ न छा है, रुगो ही गुंग बोर लगी पे मुल्क में। भले कुछ इमोशन हुजे। हम सिंध के रहने वाले, सिंधी मेहमान नवाज हैं सारे। हम सिंध के रहने वाले, सिंधी में। अरे छोरा क्या पे करी?
छो पिणे जी काला कोकड़ा हिते सां निकिरी फेरी सिरी कमदार हितां ई ईंदो अचो खायो था वजन अरे सर जो वाला प्या खाई कड़ो मुझो हम सिंध के रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे हम सिंध में रहने वाले अपनी गाड़ी रियो निकालो कभी आओ पास हमारे दिल से तुझे दावत दूंगा बोले 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 ओ बोलस ओ बोले गुरु हमारा उसके कमदार खबर पवे तोखे मुझे बनी छड़ियो वञा भूतार के बुधाया था जे हिन सां जेको सुबेदार सां ॻाल्हायूं कोन जा घर डरायूं बाक़ी मुड़ण वारा कोन हन बाबा अॼु मुंहिंजा टंगू ऐं बनी छड़ियूं था न वॾेरे खे कोन था चवनि बाक़ी कमदार जॾहिं हिननि जो ॾोह कयो हुजे कमदार जो भला छा करे वॾे जा पदर पियो वरी ज़फर जा पदर असां कमदार विच में जरो फासी वियो आहे हाणे कयां भला मां वञा केॾांहुं अॼु भूतार खे ॿुधायां थो हिननि खे तुंहिंजी कांटा ॾियारियूं बाक़ी कमदार थियो छा आहे ये सागार से छोरा जने के कल बधी पाण कोटियो आज 4-5 गॾिजी वस मुजा उस भाऊ खेड़े छडियो अरे यो ज़फर लो ज़फर रस खादमो सब बार ज़फर जी कहिड़ी मजाल आहे जो वॾेरे जे माण्हुनि सां विढ़े मां सचो सां हींअर ई ॻाल्हाए कमदार त इंसाफ़ कयो वेंदो ऐं कोन छॾंदासीं ताजो बनी मां सचो साहिब सां ॻाल्हाए तोखे इंसाफ़ वठी ॾियारां थो मां कोन कंदासीं हिन सां घटि राजी यो घर डराइंदा सर तो गिची में पजी विदा आज मुसा हलो सचो साहिब